यूनिवर्सिटी जे वीसी के उस्तादन के धमकाइण बंद कयो, उस्तादन के धमकाइण बंद कयो, उस्तादन के धमकाइण बंद कयो। इनकलाब इनकलाब सोशलिस्ट इनकलाब, इनकलाब इनकलाब सोशलिस्ट इनकलाब। मजलूम कौमुन ते जुल्म करण बंद कयो, मजलूम कौमुन ते जुल्म करण बंद कयो, मजलूम कौमुन ते जुल्म करण बंद कयो। सिंध यूनिवर्सिटी जे शागिर्दन ते तशद्दुद बंद कयो, उस्तादन ते तशद्दुद बंद कयो। सिंध यूनिवर्सिटी जे शागिर्दन ऐं उस्तादन ते तशद्दुद बंद कयो। इनकलाब इनकलाब सोशलिस्ट इनकलाब, इनकलाब इनकलाब सोशलिस्ट इनकलाब। गो गो वीसी गो, गो गो वीसी गो, गो गो वीसी गो, गो गो वीसी गो, गो गो वीसी गो। आया 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 बोरियत आया, आया आया बोरियत आया, आया आया बोरियत आया, आया आया बोरियत आया। गो गो वीसी गो, इनकलाब इनकलाब सोशलिस्ट इनकलाब, इनकलाब इनकलाब सोशलिस्ट इनकलाब। शागिर्द यूनियन बहाल कयो, शागिर्द यूनियन बहाल कयो, शागिर्द यूनियन बहाल कयो, शागिर्द यूनियन बहाल कयो। उस्तादन ते तशद्दुद बंद कयो, उस्तादन के धमकाइण बंद कयो। सिंध यूनिवर्सिटी जे वीसी के हटायो, सिंध यूनिवर्सिटी जे वीसी के हटायो, सिंध यूनिवर्सिटी जे वीसी के हटायो। उस्तादन के धमकाइण बंद कयो, उस्तादन के धमकाइण बंद कयो। लाठी गोली की सरकार नहीं चलेगी, नहीं चलेगी, लाठी गोली की सरकार नहीं चलेगी, नहीं चलेगी। ही गवर्नर राज बंद कयो, बंद कयो, ही गवर्नर राज बंद कयो, बंद कयो। ही गुंडा राज बंद कयो, बंद कयो। ही गवर्नर राज बंद कयो, बंद कयो। ही गुंडा राज बंद कयो, बंद कयो। ही हुक्मरानी बंद कयो, ही गुंडा राज बंद कयो, बंद कयो। कैमरा डालूं नाके दे, कैमरा नाके दे साईं हलदा दे। बलोचिस्तान जे क़ौमी ख़ुददारियत के न तस्लीम करण ऐं बलोच जेका मज़लूम क़ौम आहे उन जे मथां जेको तशद्दुद कयो पियो वञे उन जी असीं मज़म्मत कयूं था ऐं सिंध यूनिवर्सिटी जे वीसी खे फौरी तौरु हटायो वञे ऐं जेका ही MQM समेत जेका ही गुंडागर्दी, जेका ही अफ़सरशाही, जेका ही रिटायर्ड कामोरनि जी जेका अफ़सरशाही आहे उन जी असीं मज़म्मत कयूं था। असीं फौरी तौर ते मुतालबो कयूं था सिंध यूनिवर्सिटी खे जेको सो उन जी तइलीम खे बहितर करण जे लाइ तबक़ाती तइलीम जो ख़ात्मो कयो वञे फौरी तौर ते ऐं सिंध यूनिवर्सिटी जे करप्ट वीसी खे हटायो वञे, बशीर चंडर जे कातिलनि खे गिरफ़्तार कयो वञे, उस्तादनि खे धमकायो वियो आहे ऐं उस्तादनि खे जेको सो उन्हनि खे उन्हनि जूं ड्यूटियूं जेके ख़तमु कयूं वियूं आहिनि उन्हनि खे बहाल कयो वञे। उन खां पोइ कामरेड असांजो जेको लीडर आहे कामरेड हरेश कुमार जेको डॉक्टर आहे उनखे कामरेड। दोस्तों, सिंध यूनिवर्सिटी जी ॻाल्हि कजे 1980 जे ॾहाके में हिन यूनिवर्सिटी में इल्म जी ॻाल्हि थींदी हुई, हिन यूनिवर्सिटी में अदब जी ॻाल्हि थींदी हुई, हिन यूनिवर्सिटी में तहक़ीक़ जी ॻाल्हि थींदी हुई, हिन यूनिवर्सिटी जा शागिर्द सियासत जी ॻाल्हि कंदा हुया, हिन यूनिवर्सिटी जा शागिर्द यूनियन में मुनज़म थी करे यूनिवर्सिटियुनि जा ऐं मुल्क जा मामला ज़ेरे गौर आणींदा हुया। अॼु उन ई यूनिवर्सिटी खे ॾिसी करे ईअं महसूस थो थिए ॼण हू को जेल हुजे जिते मर्डर थियनि था, जिते तशद्दुद थिए थो, जिते उस्तादनि खे कोन थो बख़्शो वञे, जिते शागिर्दनि खे कोन थो बख़्शो वञे। 4 शागिर्द पोएं अरसे में क़तल थिया आहिनि। बशीर चंडर जेको उस्ताद हुयो उनजो क़तल थियो आहे, पर सिंध यूनिवर्सिटी इंतिज़ामिया ऐं हुकूमत ख़ामोश आहे। अॼु जॾहिं शागिर्दनि ऐं उस्तादनि गॾिजी करे उन बताखोरी जे ख़िलाफ़, सिंध यूनिवर्सिटी जी बदअमनी जे ख़िलाफ़, सिंध यूनिवर्सिटी जी तालीम दुश्मन पॉलिसी जे ख़िलाफ़ सरापा एहतिजाज थी करे रोडनि ऐं रस्तनि ते निकिरी आया आहिनि, तॾहिं हितां जी इंतिज़ामिया, हितां जी हुकूमत उन्हनि शागिर्दनि जा, उन्हनि उस्तादनि जा मुतालबा मञण जे लाइ तयारु न आहे। न सिर्फ़ु मुतालबा मञण जे लाइ तयारु न आहे बल्कि उस्तादनि खे टर्मिनेट कयो वियो आहे ऐं हिकिड़ो नाअहल वाइस चांसलर उनखे जॾहिं त सभु शागिर्द सभु उस्ताद चवनि था हटायो, हटाइण जे लाइ तयारु न आहिनि। दोस्तो, असांजी इहा डिमांड आहे त असां चाहियूं था त वाइस चांसलर खे फौरी तौर ते हटाए करे उस्तादनि खे बहाल कयो वञे। उन खां अलावा शागिर्दनि जे अंदरि स्टूडेंट यूनियन्स खे बहाल करे उन जा फौरी तौर ते इलेक्शन्स कराया वञनि। उन खां अलावा दोस्तो, असांजे हिन समाज में तमामु वॾो ज़ुल्म आहे, तमामु वॾो जबर आहे, मुआशी मसइला आहिनि, पर हिकिड़ो मसइलो जेको हिन वक़्तु तमामु घणो अहम बणिजी चुको आहे
जेको बलोचिस्तान जो मसलो आहे, बलोचिस्तान जी आम आवाम ते ज़ुल्म कयो पियो वञे हिन रियासत पारां, हिन रियासत जी एजेंसियुनि पारां, हिन रियासत जी फ़ौज पारां उनजी नस्ल कशी कई पई वञे ऐं गुज़िरियल केतिरनि ई ॾहाकनि खां वठी बलोचिस्तान जे मथां फ़ौजी ऑपरेशन जारी आहे। असां इहो मुतालबा था कयूं त फौरी तौर ते बलोचिस्तान जे माण्हुनि मथां फ़ौजी ऑपरेशन बंदि कयो वञे ऐं बलोचिस्तान खे हक़े ख़ुदि इरादियत ऐं हक़े हलेदगी जो हक़ ॾिनो वञे। बलोच क़ौम जो इहो हक़ु आहे त हू जेकॾहिं पाकिस्तान सां रहणु चाहिनि था त रहनि, जेकॾहिं नथा रहणु चाहिनि त उन्हनि खे इहो हक़ु हासिलु आहे त हू पाकिस्तान सां गॾु न रहनि। दोस्तो, असांजे समाज में खोड़ सारा मसइला आहिनि। बीमारी आहे, बुख आहे, गुरबत आहे, बेरोज़गारी आहे। असांजा नौजवान बेरोज़गारी खां तंग अची ख़ुदकुशियूं करण ते मजबूर थिया आहिनि, पर ही हुकुमरान, ही हुकूमत उन्हनि खे रोज़गार ॾियण जे लाइ तयारु कोन्हे। असांजा पढ़िया लिखिया नौजवान जेके यूनिवर्सिटियुनि मां पास थियनि था, ग्रेजुएशन जूं डिग्रियूं खणी अचनि था, मास्टर्स जूं डिग्रियूं खणी अचनि था, उन्हनि खे हिते रोज़गार नथो मिले ऐं हू मायूसी में दाख़िल थी था वञनि। दोस्तो, ही सरमाएदारी निज़ाम आहे, ही मुनाफ़े ते बदल निज़ाम आहे, ही तबक़ाती निज़ाम आहे। हिन में हिकिड़ो तबिको अमीर आहे, हिकिड़ो तबिको ग़रीब आहे ऐं ग़रीब तबिके जी, महिनतकश तबिके जी हिकिड़ी जंग आहे जेका तबक़ाती जंग आहे, जेका सदियुनि खां जारी आहे। असां सम्झूं था त असांजा नौजवान, असांजा हारी, असांजा पोरित हिन जंग में दाख़िल थी करे हिन सरमाएदारी निज़ाम खे शिकस्त ॾींदा ऐं इनक़लाब जो नारो बुलंद कंदा ऐं परचम बुलंद कंदा। इनक़लाब, इनक़लाब, सोशलिस्ट इनक़लाब, 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 सोशलिस्ट इनक़लाब, 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 सोशलिस्ट इनक़लाब। तू चओ न पुछां, तू चओ न पुछां, तू चओ न पुछां, तू चओ न पुछां।